हेलो दोस्तों। अॼु उन्हनि दोस्तनि सां कचहरी करणी आहे जेके यूट्यूब चैनल खोलनि था या खोले चुका आहिनि या सब्सक्राइब न मिलण जे करे परेशान आहिनि या वॉच टाइम जे करे उन्हनि जो चैनल मोनिटाइज़ नथो थिए। अॼु उन्हनि सां प्लस सभिनी सिंधी जेके ॻाल्हाईंदड़ दोस्तनि सां अॼु कचहरी करणी आहे। त जेकॾहिं असां ॿधी कयूं सभई दोस्त ऐं हिक ॿिए जी हेल्प कयूं त मुंहिंजे ख़्याल में को चैनल मोनिटाइज़ कराइण या वॉच टाइम पूरो करण इहो को ॾुखियो कोन्हे। को 1000 सब्सक्राइबर जेके आहिनि इहो वॾो को टारगेट कोन्हे। छा असां जेके सभु सिंधी दोस्त यूट्यूबर यूज़र आहियूं त 1000 बि न आहियूं, हालांकि इहो 1 लख खां कंफर्म मथे आहियूं, पर शायदि को राब्ता न आहिनि या हिक ॿिए सां असां तावन करण लाइ तयारु कोन आहियूं। सो इन करे तमामु घटि असांजा जेके दोस्त मोनिटाइज़ कराए चुका आहिनि चैनल, पर तंहिं हूंदे बि कमाइनि था पिया। काफ़ी हौसला अफ़ज़ा माना हिमत अफ़ज़ाई वारी सूरत हाल आहे। पर हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त खोड़ सारा जेके दोस्त नवां हिन फील्ड में अचनि था, यूट्यूब चैनल खोलनि था पिया ऐं उन्हनि जा कुझु सवंता ई आहिनि। सो मुंहिंजो इहा रिक्वेस्ट आहे या सभिनी दोस्तनि सां जेके यूट्यूब यूज़ कनि था पिया त उन्हनि लाइ रिक्वेस्ट आहे त उहे जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि जा सब्सक्राइब कनि, उन्हनि जी हेल्प कनि, उन्हनि जी मदद कनि, हिमत अफ़ज़ाई कनि। हिन में को ख़र्चु कोन थो अचे। जेकॾहिं असां एट ए टाइम 1 लख चैनल बि जेके आहिनि असां सब्सक्राइब करे छॾियूं त बि को असां ते को उन ते बर्डन कोन्हे को। तंहिं करे मुंहिंजी दोस्तनि खे रिक्वेस्ट आहे त जेके सिंधी दोस्त असांजा आहिनि ऐं कंहिं चैनल जी लिंक अचे थी पई त उनखे फौरी तौरु सब्सक्राइब करणु खपे। ऐं वरी पंहिंजो बि उन सां दोस्तनि सां शेयर कयो त जीअं जेकॾहिं कंहिं बि दोस्त जा भली खणी 1000 खां मथे आहिनि मोनिटाइज़ थियल आहिनि तॾहिं बि उन्हनि जा वीडियोज़ बाक़ी दोस्तनि वटि पहुचनि, उन्हनि जी व्यूअरशिप वधे ऐं उन्हनि खे बिज़नेस मिले। हिन महिल जेका सूरत हाल आहे त काफ़ी दोस्त असांजा सिंधी दोस्त जेके आहिनि उहे सुठो पैसो कमाए रहिया आहिनि। ऐं मां हिकिड़ो वरी इहा रिक्वेस्ट कंदुसि हीअ जो की हीअ वीडियो घटि में घटि हिन रिक्वेस्ट जे हवाले सां आहे त जंहिं दोस्त वटि जेकॾहिं यूट्यूब वारे कंहिं दोस्त जो यूट्यूबर जो लिंक का वञे थी त उनजो प्लीज़ तव्हां सब्सक्राइब करे छॾियो। ऐं मां पंहिंजे लाइ बि रिक्वेस्ट कंदुसि त मुंहिंजो बि चैनल सब्सक्राइब करे छॾियो ऐं हिन लिंक में मतिलबु हेठां पंहिंजी लिंक रखी छॾियो कमेंट्स में। ऐं जेके दोस्त कमेंट्स में पंहिंजी लिंक रखंदा सभिनी जी मां इहो वाइदो कयां थो त उनजो सब्सक्राइब मां करे छॾींदुसि। ऐं कुझु ॿियनि जेके वेझा दोस्त आहिनि उन्हनि खां बि उहो सब्सक्राइब कराइबो। ऐं प्लस इहो दोस्त सभिनी खे दोस्तनि खे चवां थो त इहो शेयर कयो। ऐं ईअं करण सां इहो थींदो त जेकॾहिं असां 1000 1500 दोस्त बि जेकॾहिं गॾिजी वञूं त इहो आसानी सां असां इहो करे सघूं था पिया। वॉच टाइम पूरो थी वेंदो, सब्सक्राइबर जल्दी पूरो थी वेंदा ऐं ॾाढो बहितरीनु नमूने सां असांजो चैनल मोनिटाइज़ थी वेंदो। हालांकि मार्केट में खोड़ अहिड़ा पैकेज आया आहिनि, पर मुंहिंजी इहा कोशिशि आहे ज़ाती तौर ते त मुंहिंजे वीडियोज़ ऐं मुंहिंजा जेके पंहिंजा पर्सनल वास्ता आहिनि ऐं व्यूअरशिप आहे, जेके दोस्त आहिनि उनजे मर्फ़त ई मां ई 1000 जो टारगेट पूरो कयां। ऐं वॉच टाइम त पोइ ज़ाहिर आहे उन लाइ थोरो अञा वधीक ॾुखियाई आहे। बाक़ी खोड़ सारा जेके दोस्त बिल्कुलु नवां आया आहिनि त उन लाइ वरी मां इहो बि क्लियर कंदो हलां त मार्केट में खोड़ सारा अहिड़ा माण्हू तव्हांखे मिली वेंदा फेसबुक ते या ॿियनि राब्तनि जे ज़रिए, सोशल मीडिया जे ज़रिए अहिड़ा माण्हू तव्हां राब्ते में ईंदा जेके तव्हांखे ॿुधाईंदा त तव्हांजे चैनल जेको आहे असां सब्सक्राइब पूरा करे था ॾियूं, तव्हांखे वॉच टाइम बि करे था ॾियूं पिया। त इन हवाले सां थोरो एहतियात खां कमु वठिजो, उन्हनि खां डेमो घुरिजो। अक्सर इहो थो थिए त अहिड़ा बि अचनि था पिया जेके तव्हांखे डेमो तौर त 150 चैनल जेके आहिनि सब्सक्राइबर ॾेई था छॾनि, पर उहे वरी मिनिमाइज़ थींदा था वञनि पिया, उहे वरी अनसब्सक्राइब करे था छॾनि पिया। त अहिड़नि फ्रॉडनि खां बचिजो ऐं उहे इलाही सारा पैसा घुरंदा पिया। पर जेकॾहिं कंहिं दोस्त खे माना उहो इहो चाहे थो त जल्दी हुनजो चैनल मोनिटाइज़ थी वञे, उनखे वॉच टाइम मिली वञे त पोइ भरोसे जोगा दोस्त आहिनि। मां हेठि पंहिंजो लिंक नंबर छॾियां थो पियो कमेंट्स में ऐं प्लस वरी तव्हांखे ॿुधाए बि छॾियां थो त राब्तो कजो। 6000 रुपयनि जे फ़क़ति पैकेज में 4000 कलाक जो यूट्यूब जो जेको शर्त आहे ऐं प्लस 1000 सब्सक्राइबर उहो तव्हांजो जेको बि चैनल हूंदो उन लाइ मिली वेंदा। ऐं मां इहो इन करे थो ॿुधायां पियो त छो त मूंसां कुझु भरोसे जोगा दोस्त आहिनि जंहिं मां मतिलबु त को फ्रॉड वग़ैरह जो न आहे। ऑलरेडी काफ़ी दोस्त उन्हनि खां इहे ख़िदमतूं वरितियूं आहिनि ऐं उहो चैनल मां थोरो घणो ई सही मोनिटाइज़ करण खां पोइ कमाइनि था पिया। ऐं हीअ चैनल सिर्फ़ु 6000 इन करे आहिनि त चैनल तव्हांजो मोनिटाइज़ थी वेंदो। बाक़ी वरी बि मां ॿुधाए छॾियां त तव्हांजे वीडियोज़ ते आहे, जेतिरा वीडियो सुठा हूंदा, व्यूअरशिप वधीक हूंदी त पोइ ज़ाहिर इश्तिहार उन खां पोइ मिलंदा ऐं पोइ इनकम बाद में ई शुरू थींदी। पर पहिरियों शर्त इहो हूंदो आहे यूट्यूब वारनि जो त 4000 मिनट्स व्यूअरशिप हुजे ऐं 1000 जेके आहिनि उहो सब्सक्राइबर हुजनि। उनजे लाइ इहो आहे त माना हिकिड़ो अथेंटिक कुझु भरोसे जोगा दोस्त आहिनि
उहे राब्ते में आहिनि। उहे 6000 रुपया उन मूंखे कंहिं दोस्त ॿुधायो, मूंसां हिकु दोस्त राब्ते में ॿुधायो 6000 रुपया उहे वठंदा पिया। ऐं उन खां पोइ इहो 4000 कलाक वॉच टाइम ॾियनि था ऐं 1000 सब्सक्राइबर। सो मां वरी नंबर पंहिंजो ॿुधाए थो छॾियां। इन हवाले सां मुंहिंजो साॻी व्हाट्सअप नंबर बि आहे। कंहिं दोस्त खे रहनुमाई वठणी आहे त भली तव्हां उन हवाले सां राब्ते में अचिजो। ऐं हेठि मां पंहिंजो नंबर कमेंट्स में बि छॾियां थो पियो। सो उन हवाले सां तव्हां कोई दोस्त राब्तो करणु चाहे त भली राब्तो करे। ऐं प्लस दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हीअ वीडियो जंहिं दोस्त ताईं पहुचे थी त सब्सक्राइब जो बटण हणी छॾियो त जीअं इहो टारगेट पूरो थिए। ऐं कमेंट्स में तव्हां सभई दोस्त जेके बि पंहिंजे चैनल जो लिंक रखंदव सभिनी जो सब्सक्राइब करे वठंदुसि। महिरबानी।